श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ये 1947 बंटवारे की वेदना का आरंभ। अंग्रेज अपनी चाल में कामयाब हुए। अच्छा खासा एक देश दो देशों में बट गया। बटा तो बटा, मगर इस बंटवारे की पीड़ा सबसे ज्यादा जिसने सही, सबसे ज्यादा मार जिस पर पड़ी, वो था सिंधी समुदाय। अपना भरा पूरा घर परिवार, खेती बाड़ी, व्यापार छोड़कर खाली हाथ भागना पड़ा भारत की धरती की ओर। धूप छांव से गुजरते इन लोगों के चेहरों पर अपना वतन छोड़ने का दर्द, यात्रा में अनजानी दिशाओं का डर। कहां जाएंगे? ये बड़ा अच्छा, ये मारियो ही मरियो, सब कुछ ते छड़ो पौंदो। साईं पारूशा संत वसर शाह जी दरवाजा बंद थी वेंदा। छाशू पंहिंजे वतन खे वरी कॾहिं वापसि कोन ॾिसी सघिबो। दरिया शादी खुद पाए सघिबो, झूलेलाल जो नारो न लॻाए सघिबो। अशू काका भाभी परबल है, तव्हां ई त चवंदा आहियो। हाँ अशू, वो तो ठीक है, पर मालिक शल के पंहिंजे वतन खां ये दूर न करे। अशू किस्मत जो लिखियो बस भोगड़ो। वतन खां जुदा थी लॾींदा वञनि था, यार पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था, वो छॾींदा वञनि था। है पका पुराना, है वतन जताना, है मिटाया बाणा। छॾे पंहिंजे सिंधू नदीअ जा किनारा, अबाणा यझाए छना प्यारा प्यारा। पुराणनि पखनि खे पटींदा वञनि था, वो पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था, यार छॾींदा वञनि था। है पखा पुराना, है वतन जताना, है मिटाया बाणा। है पखा पुराना, है वतन जताना, है मिटाया बाणा। साहस के साथ काम लिया और एक जहाज पर सवार होकर पहुंचे मुंबई। नया देश, नई फजा, नया माहौल। महाराष्ट्र के अलग अलग शहरों में पहुंचे ये लोग और अधिकांश सिंधी पहुंचे कल्याण कैंप, जो आज उल्लासनगर के नाम से जाना जाता है। त ही ॾिठो तव्हां सिंधु नगर जो इतिहास। अहिड़े नमूने जूं केतिरियूं ई नयूं ॻाल्हियूं, नई ॼाण, नई हालात तव्हांजे साम्हूं असीं पेश कंदासीं। मां ब्रह्मा कुमार, वी न्यूज़, साईं राम राम। मोहनदास माधवदास मोहनाणीअ जा टे लाल यानी टे सुपुत्र, उन्हनि मां हिकु आहे ब्रह्मा। आहे त हे उद्योगपतिअ जो पुटु, पर पाण खे पत्रकार सॾाइण जो ॾाढो शौक़ु अथसि, छो त पत्रकारिता में हिन जी रुचि आहे। त ब्रह्मा कुमार पाण खे सॾाइण चाहींदो आहे पत्रकार ब्रह्मा कुमार। ब्रह्मा कुमार जे रोल में तव्हां ॾिसंदा दीपक वाधवाणीअ खे। कुत्ता कमीना, मां तुंहिंजो खून पी वेंदोसीं, खून पी वेंदोसीं। हा, अॼु ताईं मां तोखां कुझु न करियो आहे, पर अॼु मां तोखां घुरण आयो आहियां। मुंहिंजी मां मूंखे वापसि ॾेई छॾ, मुंहिंजी मां मूंखे वापसि ॾेई छॾ, वापसि ॾेई छॾ। एक्सीलेंट एक्सीलेंट। हे जेको फिल्म जो डायलॉग हो उहो दीवार पिक्चर जो हो, ऐं हो जेको पिक्चर जो डायलॉग हो उहो शोले पिक्चर जो हो। अहिड़ीअ तरह जा 36 पिक्चरनि जा डायलॉग हिन फिल्म में मौजूद आहिनि।
जेकॾहिं तव्हां हिन पिक्चर खे प्रोड्यूस कंदा त तव्हांखे 36 गुणा नफ़ो थींदो। 36 गुणा नफ़ो थींदो। 36 गुणा। पर पिक्चर जो नालो छा आहे? भेलपुरी। जहांपना तुसी ग्रेट हो तोहफ़ो कबूल कयो। पर 3 इडियट्स पिक्चर में त वो पुठ पे ॾेखारिनि, हे त अॻितो ॾेखारेव। ॻाल्हि अॻु पुठ जी कान्हे, ॻाल्हि तहज़ीब जी आहे। सिंधी भला पुठ कीअं ॾेखारींदो? ओके साईं तव्हां ग़लति न सम्झो। अॻु जे पुठ मां कोई ग़लति अंक त नथो ॾेखारियां। मुंहिंजो तोहफ़ो आहे सिंधीअ जो पेट। पेट त सभिनि खे हूंदो आहे, पर सिंधीअ जो पेट हिकु ब्यूटीफुल गिफ्ट आहे। ब्यूटीफुल इन करे तो चवां, जहांपना तुसी ग्रेट हो तोहफ़ो कबूल कयो। विजय दीनानाथ चौहान पूरा नाम। अमिताभ बच्चन, आमिर खान, राजेश खन्ना, देवानंद, धर्मेंद्र, जीतेंद्र, जेतरनि भी एक्टरनि जो नालो खणो उन्हनि सभिनी जो समावेश आहे असांजे हिन अदाकार में, हिन एक्टर में। हे आहे मोहनदास मोहनाणीअ जो ॿियों सुपुत्र विष्णु, जेको पाण खे अदाकार विष्णु कहलाइण पसंदि कंदो आहे। त विष्णु जे किरदार में तव्हीं ॾिसंदा हीरो पारवाणीअ खे। या गरीबी या शाहूकारी। शाहूकारी रंग ॿुधाईंदा हिन दुनिया जी सच्चाई। ही नासी रंग गरीबी जो रंग ऐं गुलाबी रंग शाहूकारी जो रंग। हमेशा गरीबी हेठि हूंदी आहे ऐं शाहूकारी मथे हूंदी आहे। हमेशा गरीब हेठि हूंदो आहे ऐं शाहूकारी हुन मथां राज कंदी आहे। कॾहिं ठाही थी अहिड़ी पेंटिंग? न, मां त कोन ठाही आहे। चवे तो गरीबी ऐं शाहूकारी सॼो चरियो कोन्हे, अधु चरियो आहे। हे कीअं ठाहींदो अहिड़ी पेंटिंग? हिन लाइ त गहरी सोच खपे, गहरी सोच। हा, चित्रकार महेश कुमार जो जवाब कान। नासी रंग गरीबीअ जो, गुलाबी रंग अमीरीअ जो। कुछ भी कंदो रहंदो आहे, अनाप शनाप पेंटिंगूं कढंदो आहे ऐं चवंदो आहे हिन में आहे गहरी सोच। इन करे तखलुस भी अथसि, गहरी सोच। हे हा मोहनदास मोहनाणीअ जो टियों सुपुत्र महेश कुमार, जेको पाण खे चित्रकार महेश कुमार सॾाइण पसंदि कंदो आहे। त महेश कुमार जे रोल में असीं ॾिसंदासीं अर्जुन पारवाणीअ खे। Okay, bye. Bye. Bye bye. 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 चट केर हुई? अरे तू पंहिंजो कम कर। केर हुई? वाह, मजो अची वियो। अॼु मां केतिरनि सालनि खां पोइ कंहिंजे चेहरे में उहो जादू ॾिठो जेको मां पंहिंजी धर्म पत्नी मोहिनी मोहनदास मोहिनाणी में ॾिठो। मुंहिंजी मोहिनी, मुंहिंजी मोहिनी। साक्षात मोहनदास माधवदास मोहनाणी, पेशे सां बिल्डर
ऐं उद्योगपति, पर असांजे हिन कहाणीअ जो मुख्य किरदार। हूअं त हिननि जी धर्म पत्नी सुर्गवास थी चुकी आहे, पर पंहिंजे टिनी सुपुत्रनि जे लाइ कुंवार तलाश करण खां पहिरीं हिननि खे चिंता आहे त पंहिंजे शादीअ जी। काफ़ी रंगीन मिज़ाज आहे त मोहनदास यानी बाबा जे किरदार में तव्हां ॾिसंदा टेकू मंगताणीअ खे। सोना ए सोना, बच्चे छोरी पाण छोरे खे टक्कर दी ने ऐं माण्हू चवनि था छोरो लुचो आ। तू हिते छा थो करे? तुंहिंजो इंतजार। आखिर तोखे मुसीबत मां बचाईंदो केरु? मां ई न। ॿियो अरे कंहिं ते सितम ॾाया अथई? या मां पाण ई मुसीबत में आहियां। काजल जे कसम मायूं टिप पे रान पई कनि, मां बि पेड़ लॻाए वेठमि। अचानक पुलिस जी रेट पई, सब मायूं फातियूं आहिनि। मां बालकनी खां टपो ॾेई करे बड़ी आई आहियां। पुलिस हल बस, जल्दी हल। सोना ए सोना, सोना 400 VCA खेल में माहिर। हिन जो अॻियों खेल आहे ब्रह्मा विष्णु महेश खे पंहिंजे ॼार में फासाइण ऐं उन्हनि जो माल फॿाइण। त सोना यानी गुडीअ जे रोल में तव्हीं ॾिसंदा श्वेता छाबरिया खे। हिक तीर जा 3 निशाना, हिक हसीना 3 दीवाना, हिक बर्थडे बाबा गुडियाणे ॾे। भाऊ ओ भाऊ चाय भगल टुटल। भगल टुटल न साईं, अटल 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 नालो आहे मुंहिंजो, अटल राय रोहिड़ा। अरे रोहिड़ा हमेशा पियो ॿियनि जे कमनि में रोड़ा पियो अटकाईंदो आहे। अरे केॾो सुहानो मंजर हो, खणी एंड ई मुंझाए छॾियो। मूंखे ख़बर आहे भाऊ, मां तव्हांजी कहिड़ी एंट मुंझाई आहे। नौजवान पुटनि जी उमिरि पई थी चढ़ंदी वञे ऐं तव्हांखे पंहिंजी एंट ई लॻी आहे। काॾे सीनियर सिटीजन अची थिया आहियो, अञा ताईं नंढे नेटियुनि में नज़र पई अथव। चई एंट मुंहिंजी आहे। एंट न थी मास्टर चंद्र साहिब जो गानो थी वियो, अञा त एंट मां नंढड़ी आहियां, नंढड़ी 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 आहियां। वॾी त नेठ मां थींदसि, माइट मुंहिंजो मंगणो कराईंदा। दूर पाईंदा उहे माइट जेके नंढी नेटी तव्हां सां मंगणो कराईंदा। नंढी नेटी न त वॾी वेठी। मां शादी कंदुसि, समझे? मां शादी जरूर कंदुसि। ओके। अरे भाऊ, नौजवान पुटनि जी उमिरि चढ़ंदी थी वञे, गाॾी हलंदी थी वञे, तव्हां छा गाॾीअ मां किरी पिया त कंहिंखे चढ़ण ई न ॾींदव छा? काॾे आयो भाऊ? अरे ॿुधो अथई भाऊ, टई ॼणा कंहिंजी तो ॻाल्हि करे? हुन टिनि निकमनि जी? हाँ भाऊ। अरे ज़िंदगी में कुझु भंजी था ॾेखारनि, मुफ़्त जी रोटी था टोड़नि। हिकु आम इंसान न भंजी सघिया आहिनि, पाण खे महान था चवनि। हिकु तो चए मां पत्रकार आहियां, ॿियो तो चए मां अदाकार आहियां, टियों तो चए मां चित्रकार आहियां। अरे मां तो चवां मां अहिड़ी औलाद पैदा कई जो मां पंहिंजी ज़िंदगी जो धिक्कार आहियां। भॻवान इन खां त मूंखे निपटो बनाया त
त मुंहिंजी ज़िंदगी जन्नत हो जियां। ओके ॾिस अटल, ॾिस मां कहिड़ी एंगल खां टिनि पुटनि जो पीउ थो लॻां। ॼणियानि मां टे पुट? हाँ हाँ ॼणियानि मां टे पुट? अरे ॼणिया त ॼणिया, वरी डांदा आंगुर जल्द वॾा थी विया। दुनियादारी समाज में मूंखे फिक्र न हुजे न। ख़बर थी मां छा कयां? ख़बर थी मां छा कयां? साम्हूं अच। मां उन्हनि खे वेहण वारी जॻह ते लत हणा। भाऊ मूंखे उता मारियो, उन्हनि खे मारियो न। आस्ते ॻाल्हायो भाऊ आस्ते, किथे ॿुधी न वठंदव। अगरि ॾिसी वरितव न त घर मथे ते खणी छॾींदव। अरे मां उन्हनि खां ॾकां थो छा? हाँ ॾकां थो? अचनि अचनि ॾिसां मूंखे छा था कनि पिया। हाँ अचनि। बाबा 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 वञो सत्ता कनव। अरे मां ॾकां थो छा? वञा थो ॾिसां थो छा था कनि पिया। शायरे ॿारनि वांगुरु हक़ तूं लॻाए वेठा आहियो। चओ था शादी कराए शादी कराए। हाँ कंहिं सॾी कयो मूंखे? हाँ कंहिं सॾी कयो मूंखे? बाबा 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 तव्हांखे न सॾ कयो। बाबा प्रोडक्ट जो नालो आहे, अंडरवेयर ऐं बनियान जी कंपनी आहे। एडवर्टाइजमेंट जी प्रैक्टिस पियो कयां। हाणे तूं पत्रकार थी करे एडवर्टाइजमेंट कने? अॼुकल्ह पत्रकारिता में कम घटि थो हले, इन करे पगड़ियूं, शादी, बर्थडे ये सभु इश्तिहार एडवर्टाइजमेंटूं कढियूं थी पवनि पियूं। ॾिसां त तूं ये कहिड़ी एडवर्टाइजमेंट थो ठाहे? हाँ ॿुधाए 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 कहिड़ी एडवर्टाइजमेंट आई आहे? वाओ तव्हां ॿुधंदो ॾिसंदो तव्हां? हो चित्रकार आहे, तूं बि ॿुध। ॾिसो हे अंडरवेयर ऐं बनियान। बाबा 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 जा अंडरवेयर ऐं बनियान सोटी ऐं रेशमी कपड़े जा ठहियल, सस्ता ऐं टिकाऊ। बाबा जा अंडरवेयर ऐं बनियान सभई पायो सभई पायो सभई पायो। ओके हिकिड़ी गहरी सोचाई ॻाल्हि आहे। तूं तो चए बाबा जा अंडरवेयर ऐं बनियान सभई पायो सभई पायो सभई पायो सभई पायो। सभु जो बाबा जा अंडरवेयर ऐं बनियान पाईंदा, बाबा छा पाईंदो? ओ गहरी सोच है। ओए तू तो ॿुधाए कहिड़ा अघ ॻाल्हाए कया थी? हाँ तू पेंटिंग चवंदो मां कढंदो आहियां, कहिड़ी पेंटिंग कढी थी ॾेखार त। अच्छा सॼे बोर्ड ते हिक बिंदली, ये कहिड़ी पेंटिंग कढी थी? सोचा गहरी सोचा। गहरी सोच हिन में वरी कहिड़ी गहरी सोच? हिते हिकु माण्हू बीठो आहे, इंसान, ताक़तवर इंसान। किरियो, कमज़ोर थी वियो, मरी वियो। हाँ मरण खां पोइ भस्म थी वियो। भस्म थियण खां अॻु पहिरियों हुनजो सर जलियो। हाँ कि न दर? सर? टंगियूं जलियूं कि न बाहूं? टंगू? अरे सवाल इहो कान्हे, सवाल इहो आहे मरण खां पोइ पहिरियों छा जलायो वियो? सर, दर, टंगू, बाहूं? हैं? सवाल इहो कान्हे कि भस्म थियण खां अॻु छा पहिरियों जलायो वियो हूंदो। सवाल इहो आहे त भस्म थियण खां पोइ छा बचियो हूंदो। रख जो हिकु करो टुबको। टुबको? टुबको? मैशर
हो हड्डियूं भी त बचियूं हूंदियूं न, हड्डियुनि जो छा थियो? पहिरियों पूजा पाठ थींदो, पूजा पाठ थियण खां पोइ हड्डियूं समुंड में परवान थींदियूं। समुंड जे खारे पाणीअ में हड्डियुनि जो छा थींदो? हड्डियूं ॻरी वेंदियूं आहिनि। ॻरण खां पोइ छा बचो? कणो टुबको। हाणे उहो सभु छॾ, जेको हुते माण्हू जो बीठो हुयो, जेको किड़ी पियो मरी वियो, भस्म थी वियो, टंगूं जलायूं हुयूं, ॿाहूं जलायूं हुयूं, उनजी पेंटिंग किथे आहे? उहा सोचा, गहरी सोच। अगर मां जो इहो सभु पेंटिंग में ॾेखारींदमि त पोइ मुंहिंजी पेंटिंग ऐं ॿियनि जी पेंटिंग में फर्क़ु छा रहंदो? सोचा, गहरी सोच। गहरी सोच? दूर पई तुंहिंजी अहिड़ी गहरी सोच खे। अरे तुंहिंजी गहरी सोच सम्झण लाइ 2 कलाक जो पीरियड वठणो पवंदो। अरे माण्हू भितियुनि सां मथो फोड़ींदा तॾहिं बि न सम्झी सघंदा। सॼे पने ते हिकु बिंदरी लॻाई अथई, चए थो गहरी सोचा। वठ हे थी पिणी वटि टुबको। हाणे ॿुधाए हिन में कहिड़ी गहरी सोच आहे? बाबा जो टुबको? ॿ टुबका? हिकु मिंट आयो थी टियों ॼणो। हाणे छा आहे तुंहिंजो? पंहिंजो छा? पंहिंजो त न कोई पंहिंजो, न पढ़ायो, न हेठा न मथे, न अॻे न पुठियां। लावारिस। लावारिस गंदी नाली जो उहो कीड़ो थींदो आहे जेको गटर में ई पैदा थींदो आहे, गटर में ई मरी वेंदो आहे। तू लावारिस है? हैं? तू लावारिस है? जेकॾहिं तू लावारिस है मतलब मां मरी वियो आहियां? हैं? मां मरी वियो आहियां? हैं? हिकु मिंट मां तो ॿुधायां। ईअं कॾहिं कॾहिं माण्हू हूंदे बि न हुजण ऐं बराबरि हूंदो आहे। तव्हां आयो त जेकॾहिं मां न आहियां पोइ तव्हां हिते कीअं आहियो? निकिरो था, निकिरो मुंहिंजे घर मां ॿाहिरि। ख़बरुनि जी दुनिया में हिकु सनसनीखेज़ खुलासो। सेठ मोहनदास माधवदास मोहनाणीअ पंहिंजी जॻह जायदाद मां पंहिंजे टिनी पुटनि शादीअ लाइक़ टिनी पुटनि खे पंहिंजी जॻह जायदाद मां बेदख़ल करे छॾियो। हे मोहनदास जेको विधवा झाल मरी हुनखे छा चइबो? विधवो? हा जेको अरे यार ॾुखिया करे छो थो ॿुधाए? अॻे माण्हू खे सिंधी घटि ईंदी आहे। ब्रह्मा हेॾां अच, ईअं चइसि विधवा भाई। हा हे विधवा भाई। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मूंखे अचेव थो गुस्सो। तव्हां ॾिसी रहिया आहियो ख़बरुनि जे खुलासे खां पोइ हे मोहनदास कीअं आग बबूला थी रहिया। अरे आग बबूला पुट बंदि कर इहो भोंगो, न त एड़ी गॾी हणंदोमांइ जो टेढ़ो थी वञे। हाणे मीडिया ते हिंसक हमलो असां कॾहिं बर्दाश्त न करे सघंदासीं। असां जांबाज़ पत्रकार आहियूं, तव्हांजे साम्हूं ईंदा रहंदासीं। साईं राम। माण्हू पुटनि लाइ सिकंदा आहिनि। असांजी मम्मी तव्हांखे टेटे पुट ॾेई वई आहे। तव्हांखे असांजी कदर कान्हे। तुंहिंजी कदर कयां? हाँ? हे लाया जूतो? हाँ? इहो जूतो लाइ जो तुंहिंजे गिटे ते हणा? अरे सभु माण्हू पुछंदा इन में कहिड़ी गहरी सोचा। वञ था मां कसम बाबा, अगर तव्हां गब्बर सिंह वांगुर थी विया त मूंखे चवणो पवंदो गब्बर मैं आ रहा हूं, मैं जा रहा हूं, मैं भी जा रहा हूं। बाबा तव्हांखे असां जहिड़ा टेटे पुट न मिलंदा। अरे छो न मिलंदा?
हाँ छो न मिलंदा मूंखे? अरे शादी कंदुमि त पुट बि ॼणींदुमि न। अरे तव्हां टे आहियो न, मां 30 ॼणींदुमि, 30। क्राइम आहे, सोशल क्राइम। हिकु माण्हू 30 ॿार ॼणींदो? इंसान आहियो कि न जानवर? तव्हां ॾिसी रहिया असां मिली रहिया हिकु अजीब प्राणीअ सां जेको हिकु इंसान थी करे 30 न 33 संतान जणे रहियो आहे। अचो त रूबरू थियूं था हिन अजीब प्राणीअ सां। बंदि करियो भोंगो। ॾिसो मूंखे अचेव थो गुस्सो। अंदर वञो था कि न लाया जूतो? हिकु कम कयो, तव्हां जूतो लायो। हिकु कम कयो, तव्हां जूतो लायो। हिकु कम कयो, तव्हां जूतो लायो। अरे ये तो हुआ या बी 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 बी। बस हिते भी सेठ गाड़ी भी अंदर खड़ा। तू हलो दे। हाँ बिल तो पोइ ॾिसां थी। अरे हिकु मिनट। पर हाँ साईं चओ। अचेव थी। अरे ही त सेठ मोहनदास आहे जंहिं उन्हनि मूंखे लिफ्ट ॾिनी हुई। लॻे थो मुंहिंजे पुठियां चरियो थी पियो आहे। उन्हनि बि कार में अजीब अजीब हरकतूं करे रहियो हो। पुतली आखिर तूं केसि ताईं माण्हुनि जे शादियुनि पार्टियुनि में रोटियुनि जा ऑर्डर खणंदी आहे? पुतली हिन कैटर्स जे धंधे खां ॿाहिरि अच। हिकु रईसाणी ज़िंदगी तुंहिंजो इंतज़ार करे रही आहे। बकरो बलीअ लाइ तयार आहे। हणी विच, हणी विच कार्ती, हणी विच। मोहिनी जी तव्हां मूंखे कुझु चयो? हाँ मोहिनी। मुंहिंजो नालो मोहिनी न, मुंहिंजो नालो दर्श पुतली। रंगीन मिजाज माण्हू आहे। नालो अहिड़ो ॿुधाईस जो नाले ते ई फिदा थी वञे। नाले में गालो आहे, घाटे जो कम न कर। कोई वॾो गालो हणी वठ, ॿिए कंहिंजो नालो खणी वठ। ओके। पूनम नालो आहे मुंहिंजो। प्यार सां माण्हू मूंखे पुन्नी चवंदा आहिनि। पुन्नी। पुनी केॾो न प्यारो नालो आहे। हाँ मां तव्हां मूंखे सुञातो? मां मोहन। हाँ मोहनदास। न मोहन, खाली मोहन। अच्छा अच्छा, जीअं प्यार सां माण्हू पूनम खे पुन्नी चवंदा आहिनि तीअं मोहनदास खे मोहन चवंदा हूंदा। ओके। उन्हनि मां तव्हांखे लिफ्ट ॾिनी पर मूं हुन लाइ तव्हांखे थैंक्स चयो हो। पर मूं त उहा थैंक्स क़बूल ई कोन कई। जी अगर तव्हां चओ त असां डेट ते हलूं। किथे? मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे डिनर ते हलूं। डिनर? न पुतली न वञजांइ। हिन खे कहिड़ी ख़बर त लंच डिनर होटल ऐं हॉल वारा सभु तोखे सुञाणनि। रधण पचाइण लाइ भांडा सीधो सामान ऐं मायूं सप्लाय करण वारी पुतली डिनर ते वेंदी? फासी पवंदी आहे। न वञजांइ। तव्हां कुझु सोचो पिया? न अॼु मूंखे टाइम कोन्हे। टाइम कोन्हे? हाँ अॼु मां बिज़ी आहियां। मोहन तोखे बि हिक हथ में 2 डजन गिदरा खपनि। अरे पहिरीं मुलाकात में कोई डेट ते हलंदो आहे छा? चांहि पीआरिस चांहि। हाँ मां चवां पियो चांहि मूंसां गॾु हिकु कोप चांहि पीअंदा? मां होटल वञणु पसंदि कोन कंदी आहियां। होटल में छो? असां घर था हलूं नी। तव्हां एतिरो ज़िद भरियो था त ठीकु आहे। त हलूं? हाँ हलूं। पुतली मैडम तव्हांजो बिल। पुतली मुंहिंजो न, मुंहिंजी नौकरानी जो नालो आहे ऐं सभु बिल उहा ई चुकाईंदी आहे। सेठानीअ खे पुठियां सॾु न कबो आहे। पर पुतली त ओ पुतली आ सखा। पुतली नौकरानी नालो आहे।
पुन्नी सेठाणी जो नालो आहे, समझे? हल पंहिंजो कम कर। हाँ भाऊ चाय पियो नी, थदी बिल थी वेंदी पोइ पीअंदव छा? कीअं आहे दादी, चांहि कीअं आहे? हाँ सुठी आहे। सुठी आहे दादी, सुठी आहे। दिल रखण लाइ चए थी त चांहि सुठी आहे, पंहिंजे हंध में ख़बर ई नथी पवनि त चांहि में खंड जी जॻह ते लूण पइजी वियो आहे। छा थियो दादी, चांहि हजी पई? अचो अचो बाथरूम हेॾां अथव, अचो। तव्हां वियो मां ॾिसांसि थो। छा आहे अटल? ओए अटल, मूंखे छा आहे, मां हिननि सभिनी ॻाल्हियुनि खां परे आहियां। तव्हां ॼाणो, तव्हां कम ॼाणनि। पहिरें ॾींहुं कपिड़नि ते चांहि हरे छॾी अथव, अॻियां अलाए छा कंदव। अटल भाऊ छा करे अटल, पैसे पिया पलीता त ॿरनव, जमाओ ॾाढो ख़राबु आहे। लुटे फूरे हली वेंदो न, पोइ पिया पंहिंजूं अखियूं पटिजो। शर्म ई नथो अचे। आई आहे पराए मर्द घर चांहि पीअण। चङो मां हलां थी, मूंखे देरि थी थिए। मुंहिंजी रोज़ ई रूटीन आहे, मां सुबुह शाम वॉक ते वेंदी आहियां। बाय। हिकु मिंट ॿुधो त सही, मां बि तव्हांखे ॿाहिरि छॾण हलां थो पियो। वॼी वई मोहन जी मुरली, वॼी वई। अटल हाणे तूं केतिरा बि ढोल झिंझण वॼाए, हिनखे कोई न रोके सघंदो। इंटरव्यू विद लाइव मिक्सिंग स्टार्ट। उहे दारा सिकंदर सां पुॼण वारा सिंधी आहिनि ऐं कासिम जे कुहारनि खे सहण वारा सिंधी आहिनि। आयामनि खां सिंधियुनि खादियूं ऐं खाईंदा अचनि था चोटूं, पर डिॼण वारा सिंधी न आहिनि, परे हटण वारा सिंधी न आहिनि। राष्ट्रीय स्तर हुजे या अंतर्राष्ट्रीय स्तर हुजे, व्यापारी जगत हुजे, राजनीतिक जगत हुजे या सामाजिक जगत हुजे, कोई शख्स केतिरे भी ऊंचे मुकाम ते पहुचे पर पंहिंजी जाति, पंहिंजी ॿोली, पंहिंजी संस्कृति खां परे न रहे। मां ब्रह्मा कुमार, वी न्यूज़ साइड। ओके। सोना ए सोना, लगे तो इंटरव्यू अञा पूरो न थियो आहे। ओके। ब्रह्मा के ॾियार में फसाण लाइ केॾो बेसब्री सां इंतजार थी करे। छोरो त अची वियो आहे, ब्रह्मा किथे आहे? मां त चाहियां थो 420 जा कम छॾे ॾे ऐं मूंसां गॾु नई ज़िंदगी शुरू करे। हे छोरो हुते बि अञा छा थो करे? पर चवंदा आहिनि न, भलाई थोरी देरि सां सम्झ में ईंदी आहे। कोशिश कंदो रहो छोरा, कोशिश कंदो रहो। कोई न चए छोरो लुचो आहे। इंटरव्यू पूरो थियो, ब्रह्मा ॼाण आयो। सोना हिकु दफ़ो वरी सोच, ये 420 जा कम छॾे ॾे। तोखे जेको चयो आहे न, हो कम कर, फालतू जी बकबक न कर। सर इंटरव्यू सुठो थियो न? आयो थी? हाँ सुठो थियो। अञा ॿियनि बि सेलिब्रिटी खे पहुचणो आहे पाण। साईं राम। हेलो मिस्टर अनिल कपूर। मी? यस। मेरा नाम ब्रह्मा कुमार है। हाँ पर मुंहिंजी फ्रेंड्स तव्हांखे अनिल कपूर चवंदियूं आहिनि। छा आहे न तव्हां से अनिल कपूर लॻंदा आहियो। ओके ओके।
थैंक यू। तव्हांजी हिन ई स्थल ते मां फिदा आहियां। साईं राम राम। छा तव्हां मूंसां अकेले में मिली सघो था? अकेले में? अकेले में? अकेले में? छा न तव्हां मीडिया मैन आहियो, हमेशा माण्हुनि जे विच में गिरा पिया हूंदा आहियो, हिन लाइ अकेले में। Dude. ओके ओके। थैंक्स अ लॉट। थैंक यू मिस सोना नालो आहे मुंहिंजो। सोना जी टाइम कहिड़ो टाइम अपॉइंटमेंट त मूं तव्हां खां घुरी आहे, टाइम त तव्हां मूंखे ॿुधाईंदा न। किथे मिलंदासीं? किथे? गोल मैदान ते। चङो मां हलांव थी। साईं राम राम। साईं राम राम। अरे पर गोल मैदान ते टाइम अपॉइंटमेंट, अरे पर मां एवट नंबर फोन ते ॻाल्हाइजांसीं। अरे पर अपॉइंटमेंट, अरे पर ॿुध त। अरे छा था कयो? थोड़ो तो भाव रखो, बस तिरकी था पओ। अरे यार हाणे न थिरकियुम त कॾहिं थिरकंदुम। 35 साल उम्र थी वई आहे, अॼु ताईं कंहिं बि मूंखे एॾी प्यार भरी नज़र सां न ॾिठो आहे। अलाए छा आहे, अगरि मां हाणे न थिरकियुम त सॼी ज़िंदगी बुत बणिजी बीठो हूंदुमि खेतीअ में ऐं झिरकियूं मूंखे परियां खां ई ॾिसी उॾामी भॼी वेंदियूं। मस बाबा जी नज़र थी आहे मुंहिंजे मथां। हिन छोकिरीअ खे बाबा मोहनदास मोकिलियो आहे? अरे मां उन बाबा जी ॻाल्हि नथो कयां, मां साईं बाबा जी ॻाल्हि थो कयां। साईं बाबा जी। साईं बाबा? हेॾी खुशी तरके थोड़ो टाइम लॻंदो। मूंखे अॼु ताईं न मिली। वाओ। टेंशन ना टेंशन। हाँ मुंहिंजी यार यहाँ तुझो द्रौपदी जो रोल दई। विष्णु ब नवा कलाकार असां कंपनी में शामिल थिया थी। ओके कॉमेडी शो ग्रैंडियस स्टार्ट। बचाओ 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 बचाओ। ओके वेल डन ब्रेक टाइम। सोना वाओ वाओ। तव्हां असांजी कंपनी में न्यू आर्टिस्ट? हाँ बस डायरेक्टर साहब चई नंढो लोला द्रौपदी जो गोल गोल फेड़ा पाइड़ा आहिनि। हो त मूंखे वधीक बकबक करण जी आदत कोन्हे, पर तव्हां मूंखे मुंहिंजे मथां खां ॿुधायव थी। मुंहिंजो नालो सोना, शोले पिक्चर जी बसंती। हाँ सेम अचो मां तव्हांखे हीरोइन सां मिलायां। अचो सोना जी, अचो विष्णु। भाई सोना असांजे कंपनीअ में नई आर्टिस्ट आहे, हिन सां मिलो। बंटी। हाय। रॉकी। हेलो। मुकेश। भीम। हाय। मुकेश। हाय। नकुल। हे कृष्ण भगवान। हाय। हाय। ऐं मां डायरेक्टर साहब। हाय। कीअं लॻो तव्हांखे मुंहिंजो रोल? ये फील तक मेरा ही फर्स्ट टाइम ये तो बताओ चलो साईं कीअं लॻो? छा यार विष्णु? एक मिनट। तव्हां सुभाणे रिहर्सल ते ईंदा? मूंखे डायरेक्टर साहब त कोन चयो आहे। मां डायरेक्टर खे चवां थो न, हू तव्हांखे ॿियो बि सुठो रोल ॾींदो। अगर तव्हां मूंखे इनवाइट कयो त मां तव्हां जे लाइ बि अची सघंदसि। मां इनवाइट तो कयां तव्हांखे। मां तव्हांजी हूअं बि वॾी फैन आहियां, मां तव्हांजा घणा ई शो ॾिठा आहिनि। वेल डन। लगी रहो। जनरली त हीअं थींदो आहे कि क्षमा ते परवाना फिदा थींदा आहिनि, पर हिते कुछ उल्टो आहे। उल्टो आहे? कि तव्हांजो नंबर आहे, मां तव्हांखे पंहिंजो नंबर SMS करे छॾींदसि। बाय बाय बाय।
बाय बाय हाय 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 हाय। अरे डायरेक्टर साहब हेॾां अचो, तव्हां मुंहिंजे दिल जी धड़कन ॿुधो। हा अड़े चरिया, दिल हिन पासे न हिन पासे थींदी आ। उहो ई त मुंहिंजी दिल चरन वांगुर फेरा थी पाए, कॾहिं हेॾे त कॾहिं हेॾे, कॾहिं हेॾे त कॾहिं हेॾे। हा अरे यारो, अरे मूंखे संभालियो। हाय अरे परे थी वञो, सभु परे थी वञो। मुंहिंजो मोबाइल किथे आहे? SMS ईंदो, नंबर मिलंदो, मुलाक़ात थींदी ऐं मुलाक़ात खां पोइ सिलसिलो अॻियां वधंदो। हेॾे ये कहां आ गए हम, यूं ही साथ साथ चल के, तेरी बाहों में है जानम, पागल दियो दी पागल, जिस्म जा पिघल के। हद खां मथे हॉल त ईअं खाली थी वियो आहे। हिन टुबके ते अची फाथा आहियूं। साथियो, चित्रकार उहो कलाकार आहे जेको पंहिंजे सोच ऐं कल्पना जा रंग पंहिंजे चित्र में चिटे थो। ऐं अगरि असांखे सच में हिन जे सोच ऐं कल्पना जी कदर आहे त लॻायो ॿोली, दिल खोले लॻायो ॿोली। ही आहे चित्रकार महेश कुमार ऐं हिन जो तक 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 तकलुस आहे गहरी सोच। ऐं हिन जी नई पेंटिंग जो नालो आहे टुबको। त लॻायो ॿोली, दिल खोले लॻायो ॿोली। लगायो बोली, जल्दी लगायो बोली, लगायो बोली। छद दीवान हन चित्रकार जी गहरी सोच के, जेको हन जी पेंटिंग खरीद कंदो वो पान टुबको थी वेंदो। छद यार टुबको। हिक तो बोली भी लगायूं, मथा पैसा भी खर्च क्यों, मथा पेंटिंग के समझण लाइ दिमाग भी खराब क्यों। कडेस ॿाहिरि। हिन पागल जी पेंटिंग खे तो कोई पागल ही समझी सघंदो आहे। हिन खे त कंहिं हॉस्पिटल में मोकिले छॾियो। मेहरबान, तव्हां हिन समाज जा कदरदान आहियो। कुछ त कदर हूंदी तव्हांखे हिन जे कला जी। लगायो बोली, दिल खोले लगायो बोली। सरकारी बोली आहे 1 रुपयो, त दिल खोले लगायो बोली। 1 रुपयो 1, 1 रुपयो 2 रुपया। अरे महिपाल, तू छो तो बोली लगाई? तू त महेश कुमार जो असिस्टेंट आहीं। मुखां वधीक गुड़िया केर समझी सघंदो आहे। मां गुड़िया जो गॾु हूंदो आहियां। हलो उहा ठीक भी आहे। बोली लगाइण हक़ त सभिनी खे ई आहे। वे भला वे। 2 रुपया 1, 2 रुपया 2। अरे भाई कोई तो कुछ चओ। 2 रुपया। अरे वरी तू वापस 3 रुपया। तू त 2 रुपए में खणी वन न हीअ पेंटिंग। तू पंहिंजी बोली पाणी छो तो कटी? तू त 2 रुपए जी बोली लगाए चुको आहीं। पंहिंजी बोली पाणी तो कटी। वे वे। आए कोई बियो? लगायो बोली। कोई आए बियो? यार तू 2 रुपए बोली लगाए न। हिन बिंदली आहे मथा। हाँ छा कढी आयो आहे? हिन जी 2 रुपए खां वधीक बोली लगाया मां। छोकरिन जी बिंदलियूं कढियूं अथई, बिंदलियूं। मां 10 रुपया ॾिनो में 3 रुपए बोली लगाए न। 10 रुपया? दे 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 त मां हाणे तो लगाया। 100 रुपए ताईं तो खणी वञा। दे। मेहरबान कदरदान आहे साईं कोई बियो? 3 रुपया। 4 रुपया। हाँ 9 रुपया 9 रुपया 75 पैसा। 9 रुपया 75 पैसा। 9 रुपया 75 पैसा। 9 रुपया 75 पैसा। 15 रुपया। 15 रुपया। वाह 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 15 रुपया।
15 रुपया 8 आना। 20 रुपया 4 आना। हाँ 20 रुपया 4 आना। टुपके नहीं बोलियो 8 आना 4 आना। 25 रुपया। 28 रुपया 12 आना। वाओ। 40 रुपया। 39 रुपया 4 आना। हाँ 50 रुपया। 50 रुपया 15 पैसा। 50 रुपया 15 पैसा। अरे 15 पैसा वडी शाजा। 61 रुपया 15 पैसा। वड़ी 15 पैसा। साईं 4 आने 8 आने जी बोलियो न लगायो। छुट्टा किथां आणी अथव? हे बेचारो छुट्टा तू ॾीने छुट्टा इन्हनि खे? छुट्टा अथई? छुट्टा मां ॾियनि। 70 रुपया। 75 रुपया 4 आना। अरे मरी 4 आना। 80 रुपया। 80 रुपया 1। 80 रुपया 2। 80 रुपया 2.5। 80,000 रुपया। 1000 रुपया। सोना ए सोना 80,000 रुपया। सोना हिननि जो नालो सोना है। सोना मैडम जो नालो सोना आहे। अहिड़ा कदरदान ॿियो किथे मिलंदा? 80,000 रुपया बोली लॻाई अथऊं हिन टुबके जी। भाऊ तव्हां 5 नंबर मां आया आहियो छा? छो? खामखा प्रॉपर्टी जी वैल्यू वधाए छॾी अथव। हीरे जी कदर त ज़रूरी कई थींदी आहे। हे माण्हू छा सम्झंदा तव्हांजी गहरी सोच? तव्हां सम्झो था मुंहिंजी गहरी सोच खे? ऑफ कोर्स मां तव्हांखे बि सम्झण थी चाहियां। तव्हां मूंखे बि सम्झंदा? हाँ जिंजी सोच ही हेॾी गहरी हुजे वो पाण केतिरो गहरो हूंदो। यू नो आई लव दिस गहराई। टुबको 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 एतरी सारा अॼु ताणी मुंहिंजे पेंटिंग जी कंहिं बि न कई आहे। अॼु खां पेंटिंग बंद, सफ़ा बंद। छो? मां दुनिया खे ॾेखारण पियो चाहियां कि मुंहिंजी चित्रकला में केॾी गहराई आहे, पर कोई समझी न सघियो। तव्हां समझी आ, बस मुंहिंजो मक़सद पूरो थी वियो। महिपाल अॼु खां पेंटिंग बंद। टपर स्टेशन ते। टपर स्टेशन ते? न न मां चाहियां थी त तव्हां हिकु पेंटिंग सिर्फ़ मुंहिंजे लाइ तयारु कयो। हा हा तव्हां ते जेके फिदा थिया आहिनि हुननि जो बि त हक़ आहे तव्हां ते। छो न छो न, पर तव्हांखे हिकु मूंसां वाइदो करणो पवंदो। तव्हां मुंहिंजा दोस्त ऐं अज़ीज़ थी रहंदा। वादो अॼु खां मां तव्हांजी दोस्त। फातो इहो बि फातो, हिकु हिकु करे टई पला ॾियार में फाथा। भाऊ अॼुकल्ह जी छोरियूं बि घटि लिचियूं न अथव। मिड़ई छोरनि खे बदनाम थियूं करनि ऐं पोइ चवनि थियूं छोरो लुचो आहे। जय श्री कृष्ण मोहनदास। जय श्री कृष्ण। हाँ जिते हुए उते मां। वरी केर हुआ पुनी 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 केर पुनी ने खबर न पइजी ने मुंहिंजे पुनी जे बारे में। पुनी उन बदक जो नालो आहे। बदक जो नालो पुनी? इहो वरी कीअं? हाँ जय श्री कृष्ण साईं, जय श्री कृष्ण। मूंखे हेतिरा ॾींहं थिया न आहे
ख़बर ही न पई पुनी बदक जो नालो आहे। मां हिते रोज़ अचां मूंखे त काई ख़बरचार ई कोन्हे। अरे खटण पी तव्हांखे ख़बर आहे हिते बदक जो नालो पूनी आहे? बदक जो नालो? हा मूंखे ख़बर आहे बदक जो नालो पूनी आहे। मेघा मिल लगे तो रात जा लथा कोन अथई। घट पिय घट पिय। घट पिया पीता त रात जो वपे के छड़ा। पुनी मां कीअं थो लॻां? ही छा पातो आहे तव्हां? इवनिंग मॉर्निंग वॉक ड्रेस। ये रईसन जी निशानी आ। मुंहिंजो वस पुॼे न सॼो ॾींहुं मां इहे कपिड़ा पाए घुमां। छो? मां चवंदो आहियां कपिड़ा उहे पाइजनि जेके लाणे में बि सवला हुजनि। अरे केड़ा 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 भाई मोहनदास घर जी ॻाल्हियूं घर जी कयो। ही गार्डन आहे गार्डन। पुनी हल ता हलूं असां। हा शाबे जी शाबे चवे हाय हाय हाय। अरे हुआ हाय हाय थोड़ी पई करे हुआ तो चे पई बाय बाय बाय। नालो शास सोना सोना हे सोना हे सोना हे सोना हे सोना हे सोना। गुरुजी छा था सोचियो? अॼुकल्ह मां हिकिड़ी ॻाल्हि पियो सोचां। सिंधियत जे बारे में तव्हां छा चवंदा? असांजा ॿार इंग्लिश मीडियम पढ़नि था, सिंधी पॉइंट्स भी ॼाणनि था। रेडी आहे भाई तव्हां? स्टार्ट। पैसो लधो पटता पैसो वरतऊं गांइ ॾिनो गांइ खे गांइ ॾिनो खीर खीर ॾिनो अम्मा खे अम्मा ॾिनो लोलो लोलो ॾिनो कांव खे कांव ॾिनो खंभ खंभ ॾिनो राजा खे राजा ॾिनो घोड़ो चढ़ी गुम चंदन फटाको जीए मुंहिंजो काको काको वेठो माड़ीअ ते गुल हणा दाड़ीअ ते। त सिंधी ॿार बि पोएम्स सिंधीअ में चई सघनि था, इन बारे में तव्हां छा चवणु चाहींदा? ॿार हुजनि या नौजवान, म्यूज़िक जी वैरायटी हर भाषा में आहे। म्यूज़िक जी वैरायटी हर भाषा में आहे, भले पोइ नौजवान ई छो न हुजनि। तव्हांजो इन बारे में छा चवणु? हिकु ॿ टे अम्मा गुॾी आणे ॾे, हिकु ॿ टे अम्मा गुॾी आणे ॾे, ॿ टे चार कयां गुॾीअ सां प्यार, ॿ टे चार कयां गुॾीअ सां प्यार।
बाबा गुडी आणे दे, हिकु ॿ टे बाबा गुडी आणे दे। 2 टे 4 कयां गुडीअ खे प्यार, 2 टे 4 कयां गुडीअ खे प्यार। 3 4 5 गुडी व्यारिया हंज, 3 4 5 गुडी व्यारिया हंज। हिकु ॿ टे बाबा गुडी आणे दे, हिकु ॿ टे बाबा गुडी आणे दे। बाबा गुम थियो प्यार में जंहिंजे लुटजी वियो इकरार में तंहिंजे। बाबा गुम थियो प्यार में जंहिंजे लुटजी वियो इकरार में तंहिंजे। ठगी फरेब लालच जी यारी नाटक करे या बणी वेचारी, ठगी फरेब लालच जी यारी नाटक करे या बणी वेचारी। हिकु ॿ टे बाबा